अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो, उम्मीद तव्हां ख़ुशि बाश हूंदो। साथियो, ही ॿ किताब ॿई हिकिड़े जीनियस माण्हू जा आहिनि जंहिं पंहिंजे 40 साल जी उमिरि में सियासत बि कई, पढ़ियो बि ऐं किताब बि तर्जुमो कया पई, क्लिनिक बि हलाए पई, क़ौमी जेको आहे पंहिंजे वतन माण्हुनि जे लाइ सियासत कई, अवामी तरीक़े सां लॻापियो। मोहतरम रसूल बख़्श पलीच सां जो वास्तो हुयो। ऐं ॾाढो ज़बरदस्त किताब लिखिया, तर्जुमो कया, जल्दियाती मादत, तारीख़ी मादत, फ़लसफ़े काल मार्क्स ते शऊर, अहिड़ा ज़बरदस्त किताब, मूंखे कुझु नाला कोन था अचनि। ॿिया इलाही सारा माना धरतीअ ते साइंस जे हवाले खां ॾाढा सुठा किताब। हिन जो सियासी वर्क हुजण नाते हिन सुठियूं सुठियूं शयूं तर्जुमो कयूं, अंग्रेज़ी मां कयूं, उर्दू मां कयूं। इहे ॿई किताब आहिनि साम्हूं तव्हांजे, अटक किले खां मेजर आफ़ताब जो किताबु, मशहूरु किताबु जेके तर्जुमो कयो आहे। चीन मथां ॻाढ़ो तारो, एडगर सुनो जो डॉक्टर मोहम्मद बुर तर्जुमो। चीन मथां ॻाढ़ो तारो तव्हांखे जेको माओज़ेतुंग जो लॉन्ग मार्च आहे उन जे पस मंज़र में लिखियलु ही नाविल। माओज़ेतुंग 1 लख माण्हू गॾु करे चवनि था 3 खां 4 हज़ार किलोमीटर जाबलू पंध कया, रण में, झंग में, इन्हनि में 1 लख माण्हू सां गॾु 96,000 माण्हू फ़ौत थी विया, इन में शहीद थी विया, 4,000 माण्हू पंहिंजी मंज़िल ते पहुता। हीअ उन पस मंज़र में लिखियलु चीन मथां ॻाढ़ो तारो, ऐं ज़बरदस्त शइ, हेॾो सुठो किताबु तो। ऐं जेको आहे 500 में तव्हांखे मिले, 500 साढा 500 पेज हार्ड कवर सां। हीअ जेको आहे हीअ बि ॾाढी सुठी शइ आहे। थोरो किताब जो तारीफ़ ॾींदो हलां त वधीक सवलाई थींदी। डॉक्टर मोहम्मद बोड़ो सरापा मोहब्बत सिंध ॾाहो अदीब खे सिंधी ॿोली सां वलहन मोहब्बत सां अलमी ख़िदमत खे हर दौर में यादि रखियो वेंदो। डॉक्टर बशीर अहमद शाह। साथियो, हिननि माण्हुनि जे कम खे साराहियो आहे। कमु हुयो, माण्हू हुयो, ॾाढो लाइक़ु माण्हू। ऐं हिन जो भाउ साईं रियाज़त, उहो बि ॾाढो लाइक़ु माण्हू जेको हिन जूं शयूं बार बार छपाए थो पियो, ऐं हर वरसी ते असांखे यादि करे घुराईंदो आहे, हिन जी वरसी मल्हाईंदो आहे। लाड़काणे में ॾाढो सुठो कमु थो करे पियो। महिरबानी साईं रियाज़त साईं, जेको असांखे अहिड़ियूं शयूं तव्हां पंहिंजे भाउ जो ॾियो था। जेकर तव्हां जो हुनजो बिरादर न हुजे हा त पोइ असांखे इहे शयूं न मिलनि हा। ऐं तदवीन जेको आहे सो तव्हां ॾिसो पिया, डॉक्टर रियाज़त बोड़ो साहिबु आहे, जंहिं हिन जूं शयूं ॾाढियूं जेको आहे सो छपायूं पियूं। ऐं हीअ किताबु जेको आहे तव्हां ॾिसो था पिया त जेको आहे सो डॉक्टर जेको अटक किले जो आहे, मेजर आफ़ताब जो, ऑपरेशन गैलेक्सी, सुञाणप असीं सीस न नवाईंदासीं, जनरल कॾहिं रिटायर न थींदा आहिनि, गैर क़ानूनी क़ैदी शिकार आवाम ज़ंजीर जो ॿधल कुतो, पाकिस्तान जी टकरा फ़ौजी हुकूमत जे ॾींहं में थिया, जनरल मुल्क खे फिरे रहिया आहिनि। हिन हिकिड़े फ़ौजीअ जो जेको आहे सो हिकिड़ो किताबु आहे। वधीक मां यूट्यूब जी क्राइटेरिया आहे, नथो माना ॻाल्हाए सघां, मां जेको आहे सो कुझु हिन ते रायो बि नथो ॾेई सघां। मां पाबंद आहियां यूट्यूब जी क्राइटेरिया जे करे। बाक़ी न त ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे, ॻाल्हाए सघिजे थो, पर माफ़ु कजो साथियो, मां नथो ॻाल्हाए सघां। हीअ किताबु हिन ऐं जेको आहे सो कानून गुण लाइ जेके हुकुमरान टोले जी फ़ौर मुफ़ादनि ख़िलाफ़ु हुकुमरान टोले कानून कोन्हे पुछो ताईं गद्दारी आहे। हीअ जेको आहे सो मेजर आफ़ताब जे बयानु कयल केतिरी ॻाल्हियुनि सां इख़्तिलाफ़ु आहे, पर तर्जुमो कंदे मूं किथे बि पंहिंजे जज़्बनि सोचनि खे न संभालण जी कोशिशि न कई आहे। तव्हांजो अफ़गान भाॼो करण ख़िलाफ़ु दुश्मन ऐं साम्राज दलाल खे बि लेख लिखत मूजिबि अफ़गान मुहाजिरी लिखियमि। बांग्लादेश खे मशरक़ी पाकिस्तान वग़ैरह इख़्तिलाफ़ हूंदे बि हीअ किताबु तर्जुमो कयो, उन करे हिन मुंहिंजे मज़लूम क़ौम जे, पाकिस्तान जे सभिनी मज़लूम क़ौमनि जे ऐं पाकिस्तान सभिनी मज़लूम आवाम जे इंतिहाई ख़तरनाक हिकु दुश्मन उघाड़ो कयो आहे, नस्बतनि तफ़सील ऐं दलीलनि सां। बिल्कुलु एतिरो ई, वधीक मां इदारे जो फ़ोन नंबर बि ॾिनो आहे, इदारे रसपतो बि ॾिनो आहे। घुराइणु चाहियो त पढ़णु चाहियो त हीअ किताबु ॾाढो सुठो आहे, ज़बरदस्त आहे। ऐं ॿियो आहे साथियो, हीअ चीन मथां ॻाढ़ो तारो, द रेस स्टार ओवर चाइना जो तर्जुमो एडगर सुनो सहाफ़ी। ऐं हीअ जेको आहे सो साईं मोहम्मद बोड़े जी तस्वीर पुराणी अथनि। प्रोफेसर कुरैशी, डॉक्टर अनवर फ़रकार, हिकिड़ो नज़ीर लिगारी, इश्तियाक अंसारी, मुश्ताक शाबरानी, ख़ादिम टालपर, हिननि लिखियो आहे। किताबु ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं सस्तो बि मिले थो। ऐं वॾी हैरत जी ॻाल्हि आहे त अहिड़ा किताब मार्केट में पिया आहिनि थिया, बाक़ी अलाए छा छा थो विकामिजे, पढ़ंदड़ जी बि ख़बर कोन थी पए त अलाए छा छा पिया था पढ़नि। अहिड़ा किताब था विकामिजनि जेके माना किताब हिन मां नथो कुझु ॻाल्हाए सघां, एतिरो बदशद किताब हिन की हथु किताब जंहिंमें त डॉक्टर रियाज़त हिनखे जेको आहे सो तरतीब ॾिनो आहे। महिरबानी डॉक्टर रियाज़त साईं, मां अॻ में लफ़्ज़ दोहिरायां मां तव्हांजे लाइ। ऐं हीअ जेको आहे सो हीअ किताबु डॉक्टर मोहम्मद बोड़े जी 5वीं वरसी मौक़े ते 2002 में छपराए पधिरो कयो वियो।
डॉक्टर मोहब्बत बूढ़ो अकेडमी तरफ़ां हीअ जेको आहे सो ॾस पत आहे। तव्हां घुराइणु चाहियो हीअ किताबु तव्हांखे 500 रुपये में 550 में मार्केट मिले। तुंहिंजे नाले मूं तोखे पंहिंजे सहारो सघ सम्झी ऐं पर तो मुंहिंजा साणा साणा पेर बि वढी छॾिया, पर परवाह न आहे। जीअं आउं साणनि पेरनि सां हली रहियो हुउसि तीअं वढियल पेरनि हूंदे बि हलंदो रहंदुसि। तोखे ख़बर आहे त मां थकिजण वेहण वारनि मां न आहियां। मोहब्बत बोलो। ही दोस्तो टॉपिक्स आहिनि। चीनी इनकलाब तारीख़ जो विचूर, ॻाढ़े चीन जी ॻोल्हा, कुझु सवालनि जा कुझु ही चैप्टर आहिनि जिते विरायो वियो आहे किताब खे। ॻाल्हि गादी जे वाट जे महफ़ूज़ अमुन, कम्यूनिस्ट जो जनम। हीअ जेको आहे सो चैप्टर्स आहिनि जिते असांजे एडगर सुनो लिखियो आहे। ऐं हीअ हिकिड़ो कुझु तव्हांजा ॾोह पढ़णु ज़रूरी थो सम्झां। बिनवाक़ामी इदारे गॾियल क़ौमुनि जे रुकन मुल्कनि जो ॻाइचड़ 193 आहे। मुहबत रियासत तइदाद 2 आहे ऐं उन्हनि 595 मंझां के फितरी तौरु हासिलु कयल ख़ूबियुनि जे ख़ासियत जे बुनियाद ते ॿी आलमी जंग जी पुॼाणी। 1945 में कुझु मुल्कनि खे सुपर पावर जी हैसियत सां ॾिठो वरितायो वियो, जिन में ख़ासि करे अमेरिका, सोवियत यूनियन ऐं बर्तानिया शामिल, जिन मां बर्तानिया ॿिए थधी जंग दौरान पुठिते पइजी वियो। दुनिया में बाक़ी सुपर पावर नज़र लॻा। 1988-1991 दौरान सोवियत यूनियन जे टुटण सां दुनिया 2 क़ुतबी बायोपोलर बदिरां 1 क़ुतबी यूनिपोलर बणिजी वई। हिकु मुल्क तौरु अमेरिका अकेलो सुपर पावर वञी बचियो, जंहिंसां न्यू वर्ल्ड ऑर्डर जा इख़्तिलाफ़ नए सिरे सियासी हवा सां करतब आया। 20 सदी पिछाड़ी खां हीअ जो कुझु पेश लफ़्ज़ आहिनि जेके कुझु शयूं जेके तव्हां ॾाढो मां जेको आहे सो पेश करणु ईअं ज़रूरु सम्झां जीअं किताब जो वधीक का ख़बरचार पए। सिंधीकार पर एडगर सुनो हिकु परॾेही साफ़ी आहे जेको अखियुनि जूं शायदियूं गॾु करण लाइ धाड़ियलनि जे इलाइक़े में उन वक़्तु घिड़ी वियो। धाड़ियलनि सां गॾु रहियो जॾहिं वक़्तु जागीरदार हुकूमत क़ौमपरस्ती जो लिबास ओढे पंहिंजी क़ौम जी सुजाॻ क़ौम खे घेरे में हाणे नास करण जी केतिरियूं हथियारबंद मज़मून मोकिले चुकी। हथियारबंद साथियो प्रूफ जी ग़लती आहे। माण्हू जेका मोकिले चुकी हुई, मोकिले रही हुई, मुहिम जारी हुई। धाड़ियलनि जे इलाइक़े जो घेरो मुकमल 64 लखे हथियार फ़ौजी पंहिंजे मशीनी गन में तोबनि सां जा मुंहुं धाड़ियलनि खे गोलियूं खोलियो बीठा हुआ। लोहे पखे लोहे आना किराइण में मसरूफ़ हुआ। लोही पखी लोही आना किराइण में मसरूफ़ हुआ। कंहिंखे धाड़े जे इलाइक़े में वञण जी मोकल न हुई। ख़ासि तौरु परॾेही साफ़ी हुकूमत जो ऐलान कयल हो त धाड़ियनि जे इलाइक़े में त कंहिं बि ॾेही या परॾेही जी हयाती ज़ामत न आहे। जो त ठीकु सां साॻिए वक़्तु धाड़ियलनि ते वर चढ़ी वियल धारिया बदमाशी जापानी साम्राज्य चीन मंझां पेर पटण वधियल हुया। करण क़ौमपरस्त हुकूमत पंहिंजे ई वतन। डॉक्टर मोहम्मद बोले पर हीअ तारीख़ी जुमिला हफ़्ते वार सिंधु थियो 3 जनवरी 5 फेबरवरी 1992 लिखिया, जिन चीन मथां ॻाढ़े त हिसे 35 पंध जो तर्जुमो सवार सिधारे रसाले में छपिरायो। हिन किताब में बयानु कयल सफ़र वाक़िअनि सां मुंहिंजो वास्तो 1936-37 में पियो। किताब जो मसइलो जुलाई 19 बीजिंग चीन जो गादी जो हंधि 12 जिते आउं रहंदो हुयुसि, जिते धमाकनि पूरो थियणु जुलाई में उन्हनि तोबनि धंधक धमाको पूरो थियो। जुलाई में उन्हनि धधकनि तोपुनि जे चीन में जापान जो उन 8 वरी औखे 8 वरी अॻिते हली पई। यूरोपी अज़ीम संग सां जड़ी वई तोबनि उहा धधका चीन में कम्यूनिस्ट उन यकीन सो बि कलान सां अॻिते वधणु ॾिसो वेंदो हो। हीअ किताबु आहे, अगरि पढ़णु चाहियो वठणु चाहियो ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। मार्केट में पियो आहे। 2 किताब आहिनि, 2 सुठियूं शयूं आहिनि ऐं 2 डॉक्टर मोहब्बत बोड़े जो हिकिड़ो प्यार भरियो पोरियो आहे। वठणु चाहियो पढ़णु चाहियो त मार्केट में मौजूदु आहे। महिरबानी सां।